नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त आगे सीतारोड में खबर ॾींदा हलूं त सीतासरजणहरफोरम पारां सीतारोड जी लाइब्रेरी जी हासिलात लाइ 11 महीननि खां हलंदड़ जदोजहद जे सिलसिले में फॉरम जे बानी मशहूर मेमोन जी अॻवानी में नेशनल बैंक खां प्रेस क्लब सीतारोड ताईं रैली कढी वई। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहिया सीतारोड में अवामी न्यूज़ रिपोर्टर वहीद अली अब्बासी पंहिंजी हिन रिपोर्ट में। जी जी बिल्कुल मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां। रैली में मशहूर मेमून तनवीर पाटराई, मोहम्मद मूसा चांडियो, अमानला मेमून, राशिद इनकलाबी, असद मेमून, रियाज बुकेरो, वासिल चांडियो, फराज मेमून, मुजीबुल्ला मेमून, अवैस मेमून, शहजाद मेमून समेत उस्ताद, शागिर्द, अदीब, समाजी अॻवान सीतारोड में सरकारी लाइब्रेरी क़ाइमु करियो जा उबॾारींदा नारा हणी रहिया हुआ। हुननि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे सीतासरजणहरफोरम जे सदर मशहूर मेमून चयो त लाइब्रेरियूं बहितर समाज अॾण लाइ लाभाइतो किरदारु अदा कंदियूं आहिनि। लाइब्रेरियूं मां नवां माण्हू जनम वठी क़ौम खे ऊंदाही खां रोशनी तरफ़ वठी अचण में अहम किरदारु अदा कंदा आहिनि। हिननि वधीक चयो त लाइब्रेरी सीतारोड वासियुनि जो हक़ आहे। बिना देर सीतारोड समेत समूरी सिंध में लाइब्रेरियूं कायम कयूं वञनि। जी मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।